लाड़काणो में इरादो न्यूज़ के रिपोर्टर हैदर अली सरियो की रिपोर्ट मुताबिक लाड़काणो पुलिस शाहींग तोड़े चोरी कंदड़ औरतुन की सुञाणप लाइ वीडियो जारी करे छड़ी है। शहर के दुकानदारन के मथे सीसीटीवी कैमरा में नजर ईंदड़ टे औरतूं जेके फैशन गारमेंट्स पाकिस्तानी चौक घिटी जाड़ल शाह लाड़काणो वट खरीदारी के बहाने से चोरी पिण करे वयूं आहिनि। अगर को भी इन औरतुन के सुञाणे थो या जिते भी ये औरतूं नजर अचन त वेझे थाने या मददगार बेस 15 ते इतला जरूर कन। हिनन औरतुन जो टोलो शहर के समूरन दुकानदारन तोड़े बाजार में सॼो ॾींहुं कंहिं न कंहिं दुकानन ते खरीदारी जो जवाज़ ॾेखारे चोरियूं करे रहियूं आहिनि। जे सबबि लाड़काणनि जा बासर दुकानदार लुटिजी चुका आहिनि। अहिड़ो इतला डिस्ट्रिक्ट पुलिस लाड़काणो तरफ़ां जारी कयो वियो आहे। लाड़काणो में इरादो न्यूज़ के रिपोर्टर हैदर अली सरियो की रिपोर्ट मुताबिक लाड़काणो पुलिस शाहींग तोड़े चोरी कंदड़ औरतुन की सुञाणप लाइ वीडियो जारी करे छड़ी है। शहर के दुकानदारन के मथे सीसीटीवी कैमरा में नजर ईंदड़ टे औरतूं जेके फैशन गारमेंट्स पाकिस्तानी चौक घिटी जाड़ल शाह लाड़काणो वट खरीदारी के बहाने से चोरी पिण करे वयूं आहिनि। अगर को भी इन औरतुन के सुञाणे थो या जिते भी ये औरतूं नजर अचन त वेझे थाने या मददगार बेस 15 ते इतला जरूर कन। हिनन औरतुन जो टोलो शहर के समूरन दुकानदारन तोड़े बाजार में सॼो ॾींहुं कंहिं न कंहिं दुकानन ते खरीदारी जो जवाज़ ॾेखारे चोरियूं करे रहियूं आहिनि। जे सबबि लाड़काणनि जा बासर दुकानदार लुटिजी चुका आहिनि। अहिड़ो इतला डिस्ट्रिक्ट पुलिस लाड़काणो तरफ़ां जारी कयो वियो आहे। लाड़काणो में इरादो न्यूज़ के रिपोर्टर हैदर अली सरियो की रिपोर्ट मुताबिक लाड़काणो पुलिस शाहींग तोड़े चोरी कंदड़ औरतुन की सुञाणप लाइ वीडियो जारी करे छड़ी है। शहर के दुकानदारन के मथे सीसीटीवी कैमरा में नजर ईंदड़ टे औरतूं जेके फैशन गारमेंट्स पाकिस्तानी चौक घिटी जाड़ल शाह लाड़काणो वट खरीदारी के बहाने से चोरी पिण करे वयूं आहिनि। अगर को भी इन औरतुन के सुञाणे थो या जिते भी ये औरतूं नजर अचन त वेझे थाने या मददगार बेस 15 ते इतला जरूर कन। हिनन औरतुन जो टोलो शहर के समूरन दुकानदारन तोड़े बाजार में सॼो ॾींहुं कंहिं न कंहिं दुकानन ते खरीदारी जो जवाज़ ॾेखारे चोरियूं करे रहियूं आहिनि। जे सबबि लाड़काणनि जा बासर दुकानदार लुटिजी चुका आहिनि। अहिड़ो इतला डिस्ट्रिक्ट पुलिस लाड़काणो तरफ़ां जारी कयो वियो आहे। लाड़काणो में इरादो न्यूज़ के रिपोर्टर हैदर अली सरियो की रिपोर्ट मुताबिक लाड़काणो पुलिस शाहींग तोड़े चोरी कंदड़ औरतुन की सुञाणप लाइ वीडियो जारी करे छड़ी है। शहर के दुकानदारन के मथे सीसीटीवी कैमरा में नजर ईंदड़ टे औरतूं जेके फैशन गारमेंट्स पाकिस्तानी चौक घिटी जाड़ल शाह लाड़काणो वट खरीदारी के बहाने से चोरी पिण करे वयूं आहिनि। अगर को भी इन औरतुन के सुञाणे थो या जिते भी ये औरतूं नजर अचन त वेझे थाने या मददगार बेस 15 ते इतला जरूर कन। हिनन औरतुन जो टोलो शहर के समूरन दुकानदारन तोड़े बाजार में सॼो ॾींहुं कंहिं न कंहिं दुकानन ते खरीदारी जो जवाज़ ॾेखारे चोरियूं करे रहियूं आहिनि। जे सबबि लाड़काणनि जा बासर दुकानदार लुटिजी चुका आहिनि। अहिड़ो इतला डिस्ट्रिक्ट पुलिस लाड़काणो तरफ़ां जारी कयो वियो आहे।